हे हरि। तहां ध्यान जो, मान लो कोई न्याणी रही पेके में 20-25 साल, 100 साल जी भगवान उम्र करे तो 75 साल काथे रहंदी? ससुराल में रहंदी। लॉन्ग टाइम ईवर मम्मी पापा केर थिया? सावरे वारा थिया न। माता पिता ॿारनि खे सेखारींदा आहिनि, तूं त अमानत आहीं, हा तूं त अमानत आहे, तूं शादी करे वेंदी है न। लेकिन इहा ॻाल्हि न आहे, हो बि माता पिता आहिनि, वंदनीय पूजनीय आहिनि, पर जेके जंहिंसां सदा जीवन भर रहणो आहे उनखे माता पिता सम्झो त कॾहिं झगड़ो न थींदो। ॿुधो था भाई अनुषा, तव्हांजे लाइ स्पेशल अथव सत्संग, छॾियो होॾे महिमान, होॾे सभु पाणी ॾिसंदा घर वारा। ॾिसो भाई, उहे जेके माता पिता आहिनि, तव्हांखे मम्मी कई बार धक कयो हूंदो है न, धीरे सां आयो हूंदो, जोर सां न, असांखे त बढ़िया पवंदा हुआ बचपन में। हा, तव्हांखे धीरे सां केॾी महिल चिल्लायो हूंदो, डांटियो हूंदो न, तव्हांखे बुरो लॻो आहे? न लॻंदो आहे न, ओॾी महिल थोरो सो लॻे, लेकिन थोरी देरि खां पोइ त कोई तव्हांखे चए छॾे छॾियो मम्मीअ खे, कल्ह डांटियो ई न, छॾियो मम्मीअ खे, त्याग कयो, हली वञो घर छॾे, तव्हांजो दिमाग़ ख़राबु अथई छा चवंदोसि? मुंहिंजी मम्मी आहे, तूं केरु थींदी आहे विच में ॻाल्हाइण वारी? बसि उहो ई भाव सासू मामा में रखिजो, पप्पा में रखिजो। सासू मम्मा बि त उहा ई आहे सभु। अगरि तव्हांजी दृष्टि उहा अची वई कि हे बि उहे माता पिता आहिनि त 100 बार तव्हांखे चिल्लाइनि, तव्हांखे गुस्सो ईंदो? न ईंदो। भाव जी त बलहारी आहे, भॻवान भाव ई ग्रहण कंदा आहिनि, क्रिया ग्रहण न कंदा आहिनि। हिकिड़ी माता आहे, चमाटूं थी हणे, मारे थी, कुटे थी, पिटे थी, लेकिन कोई दुर्भाव नथो अचे, जनम ॾियण वारी माता आहे। हाँ? लेकिन उहो अगरि कुझु चई छॾे त गुस्सो अची वेंदो आहे। कई घर टुटी पवंदा आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि आहे, माण्हू भुलिजंदो न आहे। पंहिंजी मम्मी 50 चमाटियूं हणे न त यादि न रहंदियूं, ऐं अगरि सासू माता या कोई अगरि कोई थोरो सो चिल्लाए छॾे, डांटे छॾे, तो दिलि ते लिखिजी वेंदो आहे, हा हिन मूं सां हीअं हलियो, मां मरते जनम न भुलां। हरे राम। ई त ग़लतियूं न असां। तव्हां बेटी त ठहो, धीअ त ठहो, ॾिसो तव्हांखे माता जो प्यार कीअं नथो मिले। चओ हरे राम, हरे कृष्ण। हिनमहिल न्याणियूं जी शादी आहे तॾहिं असां इहो सत्संग था कयूं, है न, लेकिन वॾनि जो बि फर्ज़ु आहे कि उहे बि धीअ ऐं नुंहं में फ़र्क़ु न कनि। हा, असांजी हिकिड़ी माता ईंदी आहे सत्संग में, उहा चवंदी बाबा जन खे, बाबा मां छा ॿुधायांव, मुंहिंजी नुंहं वेंदी आहे त मूंखे मज़ो ई न ईंदो आहे। छो? हा सच ॿुधायां, मूंखे धीअ खां वधीक उन सां प्रेम थी वियो। अहिड़ी बि त आहिनि माताऊं। चओ जय श्री कृष्ण। दुआऊं ॾींदियूं कि हा हीअ आई आहे त पोइ मूंखे, छोरो त मुंहिंजो 1 नंबर जो बदमाश, हा चंडो, सॼो ॾींहुं झगड़ा करे चिल्लाए वेठो, पर हीअ आई आहे न त मुंहिंजो जीवन बिल्कुलु वैकुंठ ठही वियो। चओ हरे राम।